प्रोग्राम टाइमलाइन से गड आवां हाँ असद मुमताज़ नाजरीन इस्लामाबाद में अफ़गान अमन कॉन्फ्रेंस मुलतवी कई वही है। ईद बाद नई तारीख़ जो ऐलान किया पर ॾे वज़ारत इन ॻाल्हि जी तस्दीक कई है। अॼु प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं त इन कॉन्फ्रेंस जे मुलतवी थियण जा सबब कहिड़ा ने गॾोगॾु अफ़गान सूरत हाल जो ज़िम्मेवार पाकिस्तान है। वज़ीर आज़म पाकिस्तान अड़े इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो है त असीं अफ़गानिस्तान में अमन चाहियूं था पिया। मौजूदा सूरत हाल जो ज़िम्मेवार पाकिस्तान के करार ॾियण ज़्यादती है। प्रोग्राम में इन ते भी ॻाल्हाइबो ऐं गॾोगॾु ॻाल्हाइबो त अफ़गान सदर अशरफ गनी इल्ज़ाम मड़ियो है तो पाकिस्तान पंहिंजा 10,000 वेढ़ाक अफ़गानिस्तान में दाख़िल कया आहिनि। हाणे हिननि हालतुनि में जॾहिं अफ़गानिस्तान जी सूरत हाल ॾाढी पेचीदगी थींदी पई वञे उन हालतुनि में इन तरह जा इल्ज़ाम छा था साबित कनि। प्रोग्राम जे हिन हिस्से में इन्हनि मौज़ुअनि ते तफ़सीली ॻाल्हाइबो। इन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे ज़फ़रुल्लाह शेख साहब ऐं GR बलोच साहब। पाण ॿई साबिक़ सफ़ीर रहिया आहिनि परॾेही मामलनि ते गहरी नज़र अथनि। ख़ासि करे अफ़गानिस्तान ऐं मिडल ईस्ट जे मामलनि ते तमामु गहरी नज़र रखनि था पिया। साईं ज़फ़रुल्लाह शेख साहब अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ कयूं था पिया त अमेरिका अफ़गानिस्तान में वञे थो पियो। जेका खिते जी सूरत हाल है उहा बिल्कुलु मुख़्तलिफ़ थींदी नज़र पई अचे। उन टाइम अफ़गानिस्तान जा इहे इल्ज़ाम त अफ़गानिस्तान जी जेका सूरत हाल मौजूदा सूरत हाल है उनजो ज़िम्मेवार पाकिस्तान है। अव्हां इन इल्ज़ामनि खे कीअं था ॾिसो? शेख साहब अव्हां ॿुधो पिया मूंखे मुंहिंजो आवाज़ अव्हां ते अचे पियो? असांजो राब्तो डिस्कनेक्ट थियो आहे। जीअं असांजो राब्तो बहाल थींदो त असां ज़फ़रुल्लाह शेख साहब खां संदन ओपिनियन मालूम कंदासीं त हिन वक़्तु जॾहिं ॾिसूं था पिया त खिते जी सूरत हाल ॾाढी तब्दील थींदी पई वञे। अफ़गानिस्तान न सिर्फ़ु हिन खिते जे लाइ बल्कि पूरी दुनिया जे लाइ अहम साबित पियो थिए। 20 साल खां वॾो अरसो मुसलसल अमेरिका सां जंग रहण जे बाद जॾहिं अमेरिका अफ़गानिस्तान में वियो आहे। अफ़गानिस्तान में ॿियनि मुल्कनि जी फ़ौजूं भी वञनि थियूं पियूं। अफ़गानिस्तान में ईंदड़ ॾींहंनि में असांखे जेका सूरत हाल आहे उहा पेचीदा थींदी नज़र अचे पई। तालिबान तक़रीबन अफ़गानिस्तान ते टेक ओवर करे विया आहिनि। अफ़गान हुकूमत जेका आहे उहा हाणे मफ़लूज नज़र अचे पई ऐं हिन वक़्त ताईं जेका अफ़गानिस्तान जी जेका सूरत हाल आहे उनजो ज़िम्मेवार पाकिस्तान खे करार ॾियणु आख़िर में आलमी सतह ते कहिड़ो मैसेज करे पियो वञे। जॾहिं हिकु मुल्क जो सरबराह जॾहिं इहो इल्ज़ाम हणे थो पियो त दर हक़ीक़त इन्हनि इल्ज़ामनि जे पोयां छा आहे, पोयां कहाणी कहिड़ी आहे। जेकॾहिं इहो चवण त 10,000 वेढ़ाक जॾहिं पाकिस्तान में दाख़िल थिया आहिनि। असांजो राब्तो बहाल थियो आहे ज़फ़रुल्लाह शेख साहब सां। शेख साहब मुंहिंजो आवाज़ अव्हां ताईं अचे पियो? हेलो जी जी शेख साहब कीअं था ॾिसो अफ़गानिस्तान जे इल्ज़ामनि खे त अफ़गानिस्तान जी जेका मौजूदा सूरत हाल आहे उनजो ज़िम्मेवार पाकिस्तान आहे ऐं 10,000 जॾहिं अशरफ गनी इहा ॻाल्हि करे थो पियो त 10,000 वेढ़ाक उहे अफ़गानिस्तान में दाख़िल थिया आहिनि। उन खां अलावा असां ॾिसूं था जेको नायब सदर आहे अमरुल्लाह साले उहो चए थो त पाकिस्तान एयरफोर्स ऑफिशियली उन्हनि खे जेको नोटिस जारी कयो आहे। तव्हां छा था सम्झो त इन्हनि इल्ज़ामनि जे पोयां कहाणी कहिड़ी आहे? साईं हाणे ॾिसो जेके बि हिते सॼी मीटिंग्स थियूं आहिनि असांजे प्राइम मिनिस्टर साहब बि होॾे वियो आहे। ताशकंद में बि जेके मीटिंग्स थियूं आहिनि उन खां पोइ सॼे एफर्ट्स जेके हलंदियूं पियूं उन में चाइना आहे, उन में ईरान आहे, उन में पाकिस्तान आहे, उन में टर्की आहे, उन ॿिया जॾहिं सभिनी ॾिठो त हाणे इन पाकिस्तान खे बि कामयाबी मिले थी। अफ़गानिस्तान जी हुकूमत थियण वारी आहे। इहा जॾहिं फीलिंग मिली वई गनी वारनि खे ऐं अमेरिकन्स खे मिली वई, इंडियंस खे मिली वई त तालिबान मेजोरिटी में थींदा हुकूमत जेकॾहिं कोलिशन बि ठही वई जेकॾहिं कामयाबु थी वेंदा पोइ त असां ॼाणूं कंदो असांजो ख़तमु थी वेंदो कमु। हाणे इंडिया वॾो स्पॉइलर आहे। सभ खां वधीक इंडिया जा इल्ज़ाम जेके भुता पुराणा हणनि था पिया बेसिकली इन जे पोयां अमेरिकन्स बि आहिनि। अमेरिकन छॾे त विया आहिनि पर शैतानगिरी उहे छॾींदा कोन्हे छो जो पंहिंजो हुते बिल्कुलु ईअं हली त न वेंदा न सही बिल्कुलु हिते बि अमेरिकन्स वेठा आहिनि। हाणे चवण जो मुंहिंजो मक़सदु इहो इन करे बैकग्राउंड ॾिनो अशरफ गनी जेको हिते अचण वारो पीस कॉन्फ्रेंस थी बाक़ाइदे कंसर्न ॾिनई ऑल ऑफ सडन चईंदासीं असां बाद में ईंदासीं वरी हाणे उहा ईद खां पोइ थी वई आहे उहा ईद अलाए कोन ईंदा। हाणे हिन में तालिबान खे सॾायोसीं बाक़ाइदे असां ॾाढो पाकिस्तान सुठो बि किरदार अदा करे। हाणे जॾहिं ॾिठूं त हाणे ॻाल्हि राइट थी वई आहे। होॾे तालिबान बि ॾाढो ऑफेंसिव मूड में आहिनि। अचनि बि था हुननि जो त ॿियो को तरीक़ो कोन्हे हिन जे मथां इल्ज़ाम लॻायो। हाणे छा आहे त बेसिकली अशरफ गनी वारा ऐं नेचुरली अमेरिका अशरफ गनी इवन नॉर्दर्न अलायंस वारा जेके अब्दुल्ला वारा ऐं इंडियंस जेके आहिनि उहे बिल्कुलु हाणे चाहींदा त हिनखे स्पॉइल कयूं हिनखे सिविल वॉर खे कंटिन्यू कयूं। हाणे मां उहो एनालिसिस थो ॾियां। फैक्ट्स इलाही आहिनि अख़बारुनि में सभई पढ़नि था पिया हेतिरा अफ़गानिस्तान में तालिबान केतिरा अॻिते वधी विया कहिड़ी कहिड़ी पोस्टूं अथई। मां हुनखे कोन थो टच कयां सभिनी खे ख़बर आहे। मां पंहिंजी एनालिसिस थो ॾियां त हीअ एनालिसिस हाणे छा थींदो कॾहिं पीस थियण त ॾींदा ऐं हुनखे छो जो चाइना तयारु वेठो आहे इन्वेस्टमेंट जे लाइ। उतां जेके कार्स आहिनि जेके सराउंडिंग में ॿियूं आहिनि उहे बि तयारु वेठियूं आहिनि इन्वेस्टमेंट जे लाइ। हाणे सॼो जेको इहो खितो जेको आहे इहो सॼो हिन जे अमेरिकन्स ते इंडियंस जे हथ मां निकिरी वेंदो। हाणे जॾहिं निकिरी वेंदो त गनीअ खे चवंदो हाणे तूं हुनजे मथां ब्लेम करणु शुरू कर।
सवाल ही पैदा नहीं हो का शइ कान्हे त शुरू खां बि चयो आहे। अच्छा शेख साहब अवां ॻाल्हि कई त हिंदुस्तान बि इहो चाहे थो पियो, अमेरिकन्स बि इहो चाहिनि पिया, अशरफ गनी बि इहो चाहे थो पियो त ईंदड़ ॾींहंनि में अफ़गानिस्तान में सिविल वार थिए। अगरि सिविल वार थिए थी पई त उनजो बेनिफिशरी केरु थींदो? बेनिफिशियरी उहो इन करे थींदो तालिबान बेनिफिशियरी कोन थींदा। इहा सिविल वॉर में हिन महिल जंग हलंदी रहंदी ऐं हुन में बेनिफिशियरी साॻियो ई थींदा न। छो जो हिकिड़े क़िस्म जो सम्झो त स्टेटस को हलंदो इहो। उहो इन करे सिविल वॉर में हिननि खे फ़ाइदो आहे, पीस में हिननि टिनी खे फ़ाइदो कोन्हे को। छो जो इन्वेस्टमेंट हिते चाइनीज़ वारा अची वेंदा, टर्की वारा अची वेंदा, असांखे रोड मिली वेंदो, असां कार्स में हलिया वेंदासीं, उते ट्रेड वधी वेंदो। ऐं तालिबान जेके हुनजो अपर हैंड हूंदो हिनखे ख़बर बि आहे त इहा जेकी हुकूमत थींदी हिन में तालिबान जो अपर हैंड हूंदो जेके कॾहिं बि न चाहींदा अमेरिकन जेको आहे। ऐं इन खिते में अमेरिकन जेके कॾहिं बि इंडियन्स न चाहींदा। ॿियो नेचुरली मुस्लमाननि सां जहिड़ो आहे, असर जहिड़ो त मुस्लमाननि जो, उन ॻाल्हि वरी ॻाल्हि वधी वेंदी तमामु। त बेसिकली हे जेकॾहिं आइडियोलॉजिकल वॉर चओ या जेको हुयो पहिरीं कोल्ड वॉर जेकी हुई उहा रशियन्स खे कढण जे लाइ हुई, उहा उनजो पर्पज़ इहो हुयो, उहो त अचीव थी वियो अमेरिकन्स खे। पोइ अमेरिकन जॾहिं हिते आया त हुननि वॾो ख़्वाबु ॾिठो त बसि असां हिते हूंदासीं, सभु कुझु असांजो थींदो, फलाणो थींदो, पर हुनखे नेचुरली शेख साहब छाकाणि त मूंखे अव्हां खां इहे ॻाल्हियूं सम्झणियूं आहिनि, नाज़रीन बि चाहींदा त अफ़गानिस्तान जो जेको मामिलो आहे उहे अव्हां खां सम्झूं। अव्हां जी गहरी नज़र बि आहे, तजुर्बो बि रखो था पिया, अव्हां अफ़गानिस्तान खे पढ़ियो बि तमामु घणो आहे, अव्हांजो मुशाहिदो बि तमामु वसी आहे। शेख साहब जॾहिं अव्हां इहा ॻाल्हि पिया कयो त हीउ मुस्लमाननि जो त मामिलो आहे ई आहे, त पोइ तालिबान ऐं तुर्की जा जेके मामला आहिनि उहे सिधा छो नथा थियनि? तालिबान तुर्की ते एॾा कावड़ियल छो आहिनि, उहो तुर्की खे बर्दाश्त छो नथा कनि, उहे एॾा एग्रेसिव छो आहिनि तुर्की वारे मामले ते? तव्हांखे यादि हूंदो जेकॾहिं तव्हां रिकॉल कयो त हिकिड़ी मीटिंग थियणी हुई तालिबान जी उते पंहिंजो अंकारा में, पहले उते पंहिंजो तुर्कीअ में थियणी हुई जेकी सक्सेसफुल न हुई, जेकी ठीक तरह सां न थी सघी। हाणे जेके हुनजे तुर्की वारा आहिनि उहे तुर्की वारा बेसिकली जेके आहिनि थोरा सा आइडियोलॉजिकल डिफरेंसिस इहे आहिनि हुते। त हाणे उहे चाहिनि था त असां तुर्की जो मेन फंक्शन हुते इहो आहे त असां अची सॼी इन्वेस्टमेंट था कयूं। ऐं तालिबान सां पहिरियों चाहिनि पिया त असां वेही करे असां तव्हां हीअं कंदासीं, असां हू कंदासीं। असां त अञा एॾी का उहा ॻाल्हि कयूं कोन पिया, असां त जनरल ॻाल्हि पिया कयूं त पीस थिए पहिरियों अफ़गानिस्तान जो। असांजो जेको उते टर्किश वारा इहो चवनि पिया, छो जो डिफरेंस ऑफ ओपिनियन तॾहिं थियो जॾहिं अमेरिकन जेको आहे टर्किश खे राज़ी कयो त उते सिक्योरिटी जा इंचार्ज तव्हां थींदव। हाणे जेकॾहिं इहो तालिबान न पिया चाहिनि, जेकॾहिं तालिबान चवंदा त जेकॾहिं टर्किश जा सिक्योरिटी जा इंचार्ज थियनि उन्हनि ते ऑब्जेक्शन हुयो तालिबान। हाणे इहो जहिड़ो थियो असल उहो ई आहे। अमेरिकन चाहिनि पिया जेकॾहिं असां न आहियूं था असांजे शकल में टर्किश उते हुजनि जेके अफ़गान सिक्योरिटी जा इंचार्ज थियनि। हाणे उहो भॼन उहो कंहिंखे एक्सेप्टेंस न हो। असल जेको तव्हांजे सुवाल जो जवाबु आहे इहो आहे। ॿियो छा आहे त उहो त खणी इहो सुवाल ॾिठो को वॾो कोन हुयो हिन में। असां सभई पाकिस्तान वारा सभई हुयासीं, चाइना चुप आहे, ईरान बाक़ाइदा मोकल आहे। चवण जो मुंहिंजो मक़सदु आहे सॼी सियासत जेकी हले थी पई इहा आहे पावर पॉलिटिक्स जी। तव्हांखे चवंदे त दोस्तनि जेको आहे नॉर्थ अलायंस वारे उन बि चयो आहे असां तालिबान सां करण लाइ तयारु आहियूं, इलाही कोऑपरेट करण लाइ तयारु आहिनि, गवर्नमेंट जा फोर्सिस सरेंडर करे विया आहिनि, तयारु आहिनि हुन सां। पोइ पाण चाहिनि था त पीस थिए अफ़गानिस्तान में, पर हे जेके टे चारि शैताननि जो मां नालो खयो उहे नथा चाहिनि। ठीकु आहे। अच्छा जी आर बलोच साहब, अव्हां कीअं पिया ॾिसो त इहे जेके हिकु त अफ़गानिस्तान जा जेके इल्ज़ाम आहिनि हिन वक़्तु उहे इल्ज़ाम छा था साबित करणु चाहिनि, ऐं ॿियो जेका पीस कॉन्फ्रेंस मुलतवी थी आहे उन अव्हांखे सबबु छा था लॻनि? पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त इहो कमु जेको अॼु पियो थिए तो कुझु ॾींहं पहिरियां थियणु घुरिजे हा। चवण जो मतिलबु इहो आहे त विड्रॉल खां पहिरियां इहे सॼो सिस्टम कंहिं तरह का कंसेंसस हुजे हा, कंहिं तरह सां को रोड मैप हुजे हा। अमन जो जॾहिं तव्हां रोड मैप न ॾींदो त जंग पंहिंजो जाइ पाण ठाही वेंदी आहे, इहो हिकिड़ो उसूल आहे। ऐं जेकॾहिं ऐं ॿियो लॉजिक इहो आहे इंसान जी सिविलाइज़ेशन जो ऐं कॉन्फ्लिक्ट्स जो त जेकॾहिं तव्हां कॉन्फ्लिक्ट्स खे रोकण जे लाइ को अपार न वताइनि त कॉन्फ्लिक्ट पंहिंजे उहो तूफ़ानी धारे वांगुरु पाणी वहिकिरे में हालात खे वठंदा आहिनि। त मूंखे लॻे थो अफ़गानिस्तान में इहा हालत आहे। त मां अॼु जी तव्हांजे इन प्रोग्राम जी विसातत सां इहो चवंदुसि त ख़ुदा जेके बि ताक़तूं आहिनि रीजनल आहिनि या ग्लोबल आहिनि त तव्हां सिविल वार खे न कयो फ़ैसिलो ॾियण जो न इहो भले सिविल वार पाण डिसाइड न करे त केरु विनर थींदो, छाकाणि जो उहो फ़ैसिलो तमामु खूनी फ़ैसिलो हूंदो। उहो फ़ैसिलो वेही सिविलाइज़ तरीक़े सां किथे टेबल ते वेही टेबल टॉक करे ऐं पोइ उहो फ़ैसिलो कयो ताकी अफ़गाननि न सिर्फ़ु अफ़गाननि जो जेको बेगुनाह खून न वहे, आस पास असांजा मुल्क आहिनि
ख़ासि तरह पाकिस्तान असां में ॾिसो 2-3 वाक़िया अहिड़ा थिया आहिनि जिन में असांजे चाइनीज़ दोस्तनि जा असांजा जानियूं वियूं आहिनि, पाकिस्तान जी जानियूं वियूं आहिनि, काफ़ी सारा वाक़िया थिया आहिनि असांजे पाकिस्तान में, जहिड़ो कर असां ते असरात अचणु शुरू थी विया आहिनि उन केओस जा जेके अफ़गानिस्तान में आहिनि। लिहाज़ा हालात तमामु ख़राबु आहिनि। पहिरियां मां बि चवंदो रहंदो आहियां, मुंहिंजो एनालिसिस बि इहो रहियो आहे कि इहा का स्मूथ सेलिंग न थींदी, त महिरबानी करे असांजे पाकिस्तान खे, सुठी ॻाल्हि आहे पाकिस्तान इनिशिएटिव कयो, न थी सघियो इन करे शायदि तयारी मुकमिल न हुई या अञा को कंसेंसस डेवलप न थियो आहे, लेकिन अलाह कंदो त अॻिते हली काने का बहितरी निकिरंदी। असांखे दुआ इहा करणु घुरिजे, लेकिन हालात तमामु ख़तरनाक था नज़र अचनि। साईं अच्छा भलूट साहब, इन्हनि हालतुनि में जॾहिं असां ॾिसूं था पिया बक़ौल अव्हां जे बि त ईंदड़ ॾींहंनि में हालात ॾाढा ख़राबु थियण वारा आहिनि, पोइ पाकिस्तान खे किथे हुजणु घुरिजे? अफ़गानिस्तान जे मामले ते पाकिस्तान अफ़गान हुकूमत सां गॾु हुजणु घुरिजे, अफ़गान तालिबान सां गॾु हुजणु घुरिजे या अफ़गान अवाम सां गॾु हुजणु घुरिजे? पाकिस्तान खे सिर्फ़ु पंहिंजो पाण सां गॾु हुअणु घुरिजे, पाकिस्तान खे सिर्फ़ु पाकिस्तान जे अवाम सां गॾु हुअणु घुरिजे, पाकिस्तान खे फ़क़ति पाकिस्तान जी सरहदनि जी हिफ़ाज़त करण ते में गॾु हुअणु घुरिजे, पाकिस्तान खे सिर्फ़ु इन ॻाल्हि जो ख़्यालु करणु घुरिजे त इहा खून ख़राबो हाणे काफ़ी थी वियो अफ़गानिस्तान में, उनजो असरु असां ते हाणे अंदाज़ खां वधी वियो आहे, असांजी बर्दाश्त खां वधी वियो आहे। असांजी क़ौमी सलामती, असांजी क़ौमी मईशत, असांजी पंहिंजी क़ौमी जेका इंटेग्रिटी आहे बज़ाते ख़ुदि उहा हाणे जेका सौदाव ते लॻल आहे, असां में का बि गुंजाइश कान्हे, का बि ताक़त कोन्हे त अफ़गानिस्तान में का बि सिविल वॉर या अफ़गानिस्तान में का बि जेका जंग जो ई आहे उनजो मुतहमिल पाकिस्तान थी सघे। अफ़गानिस्तान त ज़ाहिर कोन थी सघंदो, लेकिन पाकिस्तान में बि हाणे मुंहिंजे ख़्याल में गुंजाइश कतई कान्हे का। अच्छा, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कयो पिया त असांखे अमन सां गॾु हुजणु घुरिजे ऐं अफ़गानिस्तान अगरि ॿरंदो रहंदो त उनजा असर असां ते पवंदा, सो असांजी हर मुमकिन कोशिशि हुजणु घुरिजे त उते अमन हुजणु घुरिजे ऐं असां उन हवाले सां कोशिशूं बि कयूं पिया। अच्छा भुलर साहिबु, जेके ॿिया इस्लामी मुल्क आहिनि, जेका ॻाल्हि ज़फ़रुल्ला शेख साहिबु कई त हीअ आइडियोलॉजिकल वार आहे, सोवियत यूनियन जो मामिलो अलॻि हुयो, पर हाणे हिकिड़ो मतिलबु हीउ मज़हबी वार बि आहे ऐं आइडियोलॉजिकल वार बि आहे। जॾहिं असां ॻाल्हि कयूं था मज़हबी वार जी, त अफ़गानिस्तान जे मामले ते ॿिया इस्लामी मुल्क एॾा बज़ाहिर अफ़गानिस्तान सां गॾु छो न आहिनि बीठा? उहे लवाइनि पिया, आलमी क़ुवतुनि खां उन जा मामला सिधा नथा थियनि, या मां सम्झो पिया त हिन वक़्तु उहे सम्झनि पिया त वेट एंड वॉच वारी पोज़ीशन हुजे, जीअं मामला सिधा अफ़गानिस्तान जी वार कंहिं वक़्तु बि आइडियोलॉजिकल न हुई, कतई इहा इस्लाम जे लाइ न हुई, इहा हिकिड़ो ग्रेट गेम खां शुरू थी रशिया खां ऐं ग्रेट गेम ते ई एंड थी रही आहे। इन में इस्लाम जी आइडियोलॉजी जी का बि गुंजाइश कान्हे, का बि जॻह कोन्हे। जेकॾहिं को करे कंहिं बि इस्तेमालु कयो आहे जंहिंमें असां पाण बि उन जा मुलज़िम आहियूं, पाकिस्तानी लीडरशिप जिन्हनि जेके आलाइकार बणिया इस्लाम जे नाले ते, जहाद जे नाले ते, ऐं उन सां कहिड़ो नुक़सानु थियो अफ़गानिस्तान जो, पाकिस्तान जो, बल्कि पूरी दुनिया में इस्लाम जो नालो जेको सो हाणे जेको आफ्टर इफेक्ट थियो आहे उनजो थियो आहे। लिहाज़ा आइडियोलॉजिकली कतई इहो परसेप्शन, इहो नैरेटिव न ई मां इनखे सब्सक्राइब कयो आहे शुरू खां वठी, ऐं मां हींअर बि इहो ई गुज़ारिश कंदुसि त जेके बि माण्हू जेके इन नैरेटिव खे करणु चाहिनि था, उहे पाकिस्तान जा दोस्त न आहिनि, उहे इस्लाम जा दोस्त न आहिनि, उहे अफ़गानिस्तान जा दोस्त न आहिनि, ऐं उहे कानून ऐं हक़ जा दुश्मन आहिनि ऐं उनजा दोस्त न आहिनि। अच्छा भलूट साहिबु, जॾहिं अशरफ गनी ऐं हुनजी हुकूमत पाकिस्तान ते इल्ज़ाम अड़े थी पई, अवां सम्झो पिया, बल्कि अव्हांजो तजो इहो आहे त ईंदड़ ॾींहं अञा वधीक पेचीदा हूंदा, हिंदुस्तान खे अव्हां छा कीअं पिया ॾिसो त हिन तमामु ग्रेट गेम में हिंदुस्तान कहिड़ा पता खेॾण वारो आहे? भलूट साहिबु, मुंहिंजो आवाज़ु अव्हां ताईं अचे पियो? अच्छा, असांजो राब्तो मुनक़त थियो आहे, जीअं राब्तो बहाल थींदो त भलूट साहिबु पुछंदो। शेख साहिबु, अव्हां कीअं पिया ॾिसो त हिंदुस्तान हाणे कहिड़ा पता खेॾंदो इन तमामु सूरत हाल में? हिंदुस्तान जो पहिरियां हिन में वॾा स्टेक्स हुया, हुनजा रॉ जा एजेंट्स हुया, तव्हांखे हूंदो जॾहिं खां वठी सोवियट्स जेके ॿाहिरि निकिरी विया ऐं हुन खां पोइ अलकायदा वारो सिलसिलो थियो, हुन खां पोइ आहिस्ता आहिस्ता हुननि पंहिंजियूं एॾियूं जेके आहिनि उते कॉन्सुलेट्स जेके आहिनि उते जेके क़ाइमु कयूं, कॉन्सुलेट्स खां पोइ हुननि पंहिंजे हुतां टेररिज़म जा सिलसिला शुरू कया। कलभूषण जे इंटरव्यू जी तव्हांखे पाण ख़बर आहे, हुननि एडमिट कयो त हितां ऑपरेट पियो करे, हितां टेररिस्ट एक्टिविटीज़ ऑपरेट पियो करे अगेंस्ट पाकिस्तान। जेसिताईं इंडिया हमेशह असांजो दुश्मन रहियो आहे, हुन अफ़गानिस्तान खे हिकिड़ो बेस ठाहे छॾियो, पोइ चमन जे बॉर्डर मां अचनि या ॿिया किथां पिया अचनि, कराची में तव्हांखे हिन में डिटेल वञण जी ज़रूरत कान्हे, हुनजो जेको एक्टिव पंहिंजो सर्विंग ऑफिसर हुयो कलभूषण, हुन सभु तव्हांखे ॿुधायो, हुन में कोई कूड़ कोन। हाणे ॻाल्हि इहा आहे त असांजे कंहिं उते असांखे इहा ख़बर आहे त उते जेको आहे इहो बेस जेको आहे हाणे हिननि खां छिनी वियो आहे। हिते इन्वेस्टमेंट बि हुई इंडियन जी, इंडियन वॾो पे सोचियो त असां रहंदासीं, इहो असांजे हिकिड़े क़िस्म जो नंढड़ी इंडियन कॉलोनी थी वेंदी, जीअं हुन ॿियनि खे सम्झो आहे जेको सिक्किम आहे या ॿियो आहे या मालदीव्स आहिनि वारा ॿिया आहिनि, हुनखे श्रीलंका आहे,
अच्छा। उन्हनि खे पंहिंजी कॉलोनी सम्झी रहियो आहे, इन करे हुन सार्क खे बिल्कुलु फेल कयो। अहिड़ी तरह हुननि अफ़गानिस्तान खे बि बिल्कुलु माज़ूर करे छॾियो, पैरालाइज़ कयो। उहो हुनजो ख़्वाबु टुटी वियो, नंबर 1। नंबर 2 जेको आहे स्ट्रेटेजिकली हुनजी जेको आहे हुनजो चाइना सां हुनजी वेड़। हू कॾहिं बि न चाहींदो त चाइना वारा उते इन्वेस्टमेंट, चाइनीज़ तयारु वेठा आहिनि त अफ़गानिस्तान में थोरो पीस थिए, असां हिकदमि उते इन्वेस्टमेंट कयूं, जेको इंडिया कॾहिं बि न चाहींदो। हाणे इंडिया जो जहाज़ जेको आहे तव्हां पढ़ियो हूंदो अख़बार में त ईरान जे थ्रू हुनजा माण्हू बि निकिरी विया, इन्वेस्टमेंट बि ख़तमु थी वई। ॿी जेकी हुनजी इंडिया जी अमेरिकन जी इक्वेशन पाण में हुई उहा टुटी वई। हे सॼो जेको ख़्वाबु हुयो न उहो सॼो टुटी वियो। हिनजो ख़्वाब जो टुटी वियो त तालिबान जी डिमांड इहा आई त फॉरेन फोर्सिस हितां निकिरो सभई, जेकॾहिं न निकिरंदव त असां न ॻाल्हाईंदासीं। तव्हांखे यादि आहे पीस एग्रीमेंट जॾहिं हिनजी पाण में थी लास्ट ईयर, उनमें सभ खां पहिरीं इहो हुयो त तव्हां हितां निकिरो, बेशक असांखे टाइम टेबल ॾिनो। पोइ अमेरिकन्स टाइम टेबल ॾिनो, पोइ अमेरिकन्स ॿार खाई आस्ते जॾहिं निकिता। हाणे इहो हक़ीक़त में जेके हितां अमेरिकन्स निकिता आहिनि या इंडियंस जेके निकिता आहिनि, इहे तालिबान जे डिमांड जे करे निकिता आहिनि हितां। अच्छा। हा, इहे तॾहिं तालिबान छा आहे त हिकिड़ो क़िस्म जो मां आइडियोलॉजिकल इन करे चयो त उनमें छा आहे त बेसिकली तालिबान खे हिकिड़ो इस्लामिक फोर्स बि सम्झो थो वञे दुनिया में। सभई ईअं था सम्झनि जेकर तालिबान जी अॻिली जी हुकूमत हुई उहा सॼी इस्लाम वारी हुई। तव्हांखे पाण ख़बर आहे, पाण एक्सट्रीमिज़म छा पिया कनि, इस्लाम में जाइज़ हुयो या न हुजे उहा ॿी ॻाल्हि आहे। पर हो चवनि था जेकॾहिं तालिबान वरी पावर में आया त वरी जेको आहे न सिर्फ़ु ॾिसो न अफ़गानिस्तान में जेकॾहिं तालिबान ईंदो त को सुपर पावर ते कंट्रोल त कोन कंदो, हू पंहिंजी जेको आहे सॼो इस्लाम जे नुक़्ते खे अॻिते कंदो। ऐं मुस्लमाननि मुल्कनि में वॾो हिनजो फ़र्क़ु पवंदो तमामु। अफ़गानिस्तान जेको आहे हाणे जॾहिं हुनखे इहा ख़बर पइजी वई आहे त हाणे तालिबान जो ज़ोर वधी वियो आहे ऐं तालिबान जेके आहिनि उनजो तमामु घणो आहे बेसिकली इस्लामिक फोर्स, ऐं इन करे इनखे असां अचणु न ॾियूं। इन करे मां आइडियोलॉजिकल चयो, इनमें लॉजिक आहे। बाक़ी जेकॾहिं हाणे गौर न आहे उहा त मां त हर ख़ितो में जिते बि थियो आहे अमेरिकन या मिडल ईस्ट में जेको कुझु थी रहियो आहे, इसराइली जेको कुझु करे रहिया आहिनि, जेके बि पैलेस्टाइन सां थी रहियो आहे, सभु कुझु बिकॉज ऑफ इस्लाम थी रहियो आहे। तव्हांखे यादि हूंदो ऑटोमन अंबार जे साईं फॉल खां पोइ 1922 खां 20 खां पोइ कॾहिं बि ज्यूज़ हुजनि या क्रिश्चियंस हुजनि ॾिठा हूंदा। अवां जो इहो मुशाहिदो आहे, अवां जो इहो ओपिनियन आहे त हीउ सभु कुझु जेको आहे उहो मज़हबी मामिलो आहे। अच्छा बलूच साहब, कुझु न आहे, वन ऑफ द मेजर फैक्टर्स। चल ठीक। अच्छा बलूच साहब, अवां कीअं पिया ॾिसो त जेको असां राब्तो अवां सां मुनक़िद थियो, त मुंहिंजो सुवाल इहो हुयो त हिंदुस्तान हाणे कहिड़ा पता खेॾण वारो आहे। ऐं ॿियो जेको इहो तासुर ॾिनो पियो वञे त अफ़गानिस्तान ॿिनि सुपर पावर्स खे यानी सोवियत यूनियन खे बि हुन जेको आहे उन हारायो, ऐं हाणे जेको आहे उन ॿिए वॾे मुल्क दुनिया जे ॿिए वॾी ताक़त अमेरिका खे बि उन हारायो आहे। त अफ़गानिस्तान खे फ़तेह छा थियो आहे, अफ़गानिस्तान खे हासिलु छा थियो आहे हिननि ॿिन्हिनि मुल्कनि सां विड़ी? बलूच साहब तव्हां मूंखे ॿुधो पिया? शेख साहब अवां कीअं पिया ॾिसो त हे को तासुर ॾिनो पियो वञे त इहो चयो पियो वञे त अफ़गानिस्तान ॿिनि वॾनि ताक़तुनि खे शिकस्त ॾिनी आहे। हलो मञूं था शिकस्त ॾिनी आहे, अफ़गानिस्तान खे हासिलु छा थियो आहे? ॻाल्हि ॿुधो, अफ़गानिस्तान खे हासिलु हिकिड़ी शइ थींदी न, अफ़गान चवनि था तव्हां असांखे हिते पीसफुली तव्हां फॉरेन फोर्सिस निकिरी वञो, असांखे रूल करणु ॾियो, असांजा पंहिंजा माण्हू जेके आहिनि असां पंहिंजो जिरबो विहारींदासीं, पाण में बि सभु कुझु कंदासीं। हाणे जेतिरा बि साल गुज़रिया आहिनि, जेको अलकायदा खां पहिरियों 79 में सोवियट्स आया, 10 साल उहे रहिया, उन्हनि खे वरी ॿाहिरि धिकियो, उन्हनि तालिबान ठाहिया, सभु कुझु थिया, उन्हनि पोइ कमांडो फोर्सिस जेके आहे उन्हनि ॿाहिरि कढियो, उन्हनि खे मजबूरन वरी अलकायदा अची वियो। अलकायदा खां पोइ उन में वरी इस्लाम जो नालो अची वियो, वरी उन खां पोइ सभु शइ थी, वरी टेररिज़म जो सॼो सिलसिलो थियो। सॼो वेस्ट जेको टेररिस्ट सॼो इस्लाम ते एट्रीब्यूट कयो त बाबा टेररिज़म जेको आहे इस्लाम में टेररिज़म आहे, असां सभु कुझु कयूं जेको करा ॿुधाईंदा पिया थियूं। बट टेररिज़म जी का डेफिनेशन ई काई कान्हे का, तव्हांजे मुल्क में बि टेररिज़म थिए थी। अफ़गाननि खे जेको तव्हांजो सुवालु आहे, अफ़गाननि चवनि था त असांखे पंहिंजो मुल्क हितां तव्हां सभु निकिरो, असां हिते पाण में वेही करे पंहिंजो जेको बि आहे असां अफ़गानिस्तान में रूल कंदासीं, जेको बि असांजो आहे। ऐं स्ट्रेटेजिकली अफ़गानिस्तान में सॼी उनखे इहा ख़बर बि आहे त चाइना वारा बि हुननि सां ॻाल्हाइनि था, रशियन बि हुननि सां ॻाल्हाइनि था, ऐं ईरानियुनि बि हुननि सां ॻाल्हाइनि था, असां बि हुननि सां ॻाल्हायूं था। हुनखे इहा ख़बर आहे त सराउंडिंग में हुनजा दोस्त तमामु घणा आहिनि। सिर्फ़ु न जेको चाइना त मुस्लिम कंट्री न आहे, मक़सदु चवण जा त हो पाण खे चवंदा त असां हुकूमत ठाहियूं। असां जेको हिन जो जवाबु इहो ई आहे, उहो नथा ठहनि ॾियनि। उहो चवंदा जेकॾहिं इहा हुकूमत तालिबान जी वरी अची वई
या मेजॉरिटी जी थी त असांजो सॼो ख़ौफ़ जी 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 वॾी महिरबानी ज़फ़रुल्लाह शेख साहब जी आर बलोच साहब ऐं ॿिन्हिनि मौज़ूअ में मुंहिंजी वॾी महिरबानी। नाज़रीन, मां तफ़सीली ॿुधो अफ़गानिस्तान जे मामले ते ॿिनि अहम साबिक़ सफ़ीरनि ऐं अफ़गानिस्तान जे मामले ते गहरी नज़र रखंदड़ तेज निगारनि जो गुज़िरे कुझु ॾींहंनि खां जतोई ऐं शाहाणी बिरादरी तकरार शिदत अख़्तियार करण खां पोइ फायरिंग ऐं ज़मीनुनि ते कब्ज़े बाद हाणे अहम अॻिभराई थी आहे। उहा अहम अॻिभराई आहे त ॿई धुरियूं फ़ैसिले ते राज़ी थी वियूं आहिनि। गुज़िरियल ॾींहुं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा जतोई असांजे प्रोग्राम में चयो त हू हिन वक़्तु बि फ़ैसिले करण लाइ राज़ी आहे। प्रोग्राम जे हिन हिसे में शाहाणी बिरादरी जे सरदार चाकर ख़ान शाहाणी खां मौक़िफ़ वठंदासूं त जेका गुज़िरियल ॾींहुं मुर्तज़ा जतोई असांजे प्रोग्राम खां पोइ शाहाणी सरदार सां ॻाल्हि ॿोल थी, उन ते कहिड़ी ॻाल्हि ते इतफ़ाक़ थियो आहे ऐं फ़ैसिले ते जॾहिं राज़ी थिया आहिनि त फ़ैसिलो इहो कॾहिं थींदो, कंहिंजी सरपंची में थींदो, इन्हनि मौज़ूअनि ते प्रोग्राम में ॻाल्हाइबो। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे सरदार चाकर ख़ान शाहाणी साहब। सरदार साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। अच्छा शाहाणी साहब, सभ खां पहिरियां त इहो ॿुधाइजो त हीउ मामिलो आख़िर इन हद ताईं छो पहुतो जो अव्हां हिक ॿिए जे साम्हूं फायरिंग करण ते बि थी वियो, हिक ॿिए जे ज़मीनुनि ते कब्ज़ा बि थी विया, आख़िर हीउ मामिलो इन नहज ते पहुतो छो? दरअसल ज़मीन जो मसइलो हलंदो पियो काफ़ी सालनि खां वठी। इहे चाहे देन जा दंग कढणा हुया, देन जा दंग हुया, हुन खां पोइ डिस्ट्रिक्ट बाउंड्री जी हुई। इहे जॻह जतोई साहब नौशहरे ज़िले में आहिनि, असांजी शाहाणी जी ज़मीन दादू ज़िले में आहिनि। उनजे बाउंड्री जा दंग कढणा हुया त उन ते वरी हाणे जेको धेड़ो थियो तव्हांखे ख़बर आहे, माल तां थियो त माल वञी उन्हनि जी ज़मीन में पियो, उन्हनि ते माल खाए पियो विया, पुठियां शाहाणी पहुता, उन्हनि शाहाणी ते फायर करे 2 माण्हू क़तल करे छॾिया। उन खां बाद एफआईआर कढी, एफआईआर खां पोइ वरी शाहाणी वञी जेके जतोई जी जेकी लांडियूं हुयूं उन्हनि ते कब्ज़ो करे वेही रहिया। अॼु जेका पेशरफ़ थी आहे उहा इहा थी आहे त खां जतोई साहब मूंसां फ़ोन ते राब्तो कयो त ठाराए कजे। ठाराह में इहो तइ थियो त बाबा जतोई जेकी लांडियूं उहे ख़ाली करंदासीं। ख़ाली करण जो मक़सदु इहो आहे त जतोई वेंदा हुते, भई शाहाणी वेंदा, पोइ 3 दूर हुते जमाली आहे, हबीबुल्ला ख़ान जमाली ज़मीनदार आहे, उन हवाले कयूं वेंदियूं जेसीं ताईं फ़ैसिलो थिए। फ़ैसिलो असां करायो आहे मीर मंज़ूर ख़ान पावर साहब वटि, जेको ईद खां पोइ तारीख़ ॾेई ईंदो ऐं उन ते फ़ैसिलो पोइ करायो। अच्छा शाहाणी साहब, इहे लांडियूं कंहिंजियूं आहिनि? मुर्तज़ा साहब त चए थो त इहे लांडियूं असांजियूं आहिनि। ये मुर्तज़ा साहब जी लांडियूं आहिनि, इहे लांडियूं मुर्तज़ा साहब जूं आहिनि। डिस्प्यूटेड चवण हिन में जेके बाउंड्री वॉल्स जो आहिनि न, डिस्ट्रिक्ट जी बाउंड्री वॉल जेके आहिनि, ज़िलो ठहियो नौशहरो पहिरियों त हुनजी डिस्ट्रिक्ट बाउंड्री जी हद में अचनि थियूं, उहा बाउंड्री वॉल बि कटाइबियूं इंशाल्लाह फ़ैसिले में तइ कयो। ठीकु आहे। अच्छा, गुज़िरियल ॾींहुं जतोई साहब असांजे प्रोग्राम में शाहाणी साहब चयो त हीउ जेको मामिलो हले थो पियो, 15 साल अॻु में हिन जो फ़ैसिलो थियो ऐं उन फ़ैसिले में इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ थियो त शाहाणियुनि जो माल हाणे जतोईनि जी ज़मीनुनि में न वेंदो, अगरि पियो त उन जा ज़िम्मेवार शाहाणी हूंदा। इन तरह जेको फ़ैसिलो थियो अव्हां जो जतोई बिरादरी विच में? बिल्कुलु थियो, फ़ैसिलो थियो, पर हाणे हुन में इहे तइ कोन्हे त माल वेंदो त माण्हू मारे छॾिबा। फ़ैसिलो ई मां कयो, फ़ैसिलो मां वटि थियो। अच्छा, गुज़िरियल ॾींहुं असांजे प्रोग्राम में जतोई साहब त चए पियो त आउं हिन वक़्तु बि फ़ैसिले करण ते राज़ी आहियां ऐं उन खां बाद में उन जी अव्हां सां ॻाल्हि ॿोल बि थी। अव्हां इहो ॿुधाइजो त कहिड़नि ॻाल्हियुनि ते इतफ़ाक़ थियो आहे, फ़ैसिलो कॾहिं रखियो वियो आहे, केरु फ़ैसिलो कंदो, सरपंची उन्हनि में कंहिंजी हूंदी फ़ैसिले में? मां ॿुधायो, सरदार मंज़ूर ख़ान पावर साहब सरपंची में फ़ैसिलो करायो वेंदो। ईद खां पोइ सरदार साहब खां तारीख़ वरिती वेंदी, तंहिंखां पोइ फ़ैसिलो थींदो, जंहिंमें देश जूं बाउंड्रियूं बि निकिरंदियूं ऐं खोदनि वारा फ़ैसिला बि थींदा। अच्छा, ठीकु। अच्छा शाहाणी साहब, इन तमामु तर मामले में जॾहिं खां इहा शिकताण शुरू थी आहे, अव्हां सां कंहिं ॿिनि धुरियुनि राब्तो कयो आहे, कंहिं ॿिनि सियासी अॻुवाननि, कंहिं बिरादरी जे चङनि मुड़ुसनि? सभिनि सियासी दोस्तनि सभिनी राब्ता कया। अलीगढ़ ख़ान महर साहब राब्तो कयो, असांजे गुलाम रसूल ख़ान उमर साहब राब्तो कयो, इम्तियाज़ शेख साहब राब्तो कयो, सीएम साहब सां कल्ह मुलाक़ात थी, उन राब्तो कयो, ऐं काफ़ी दोस्त जेके बि हुया जेके ॿुधनि पिया त सभिनी खां अरबाब रहीम साहब सां राब्तो थियो, जतोई साहब सां राब्तो थियो, सभिनी चङनि मुड़ुसनि सां सरदारनि सां राब्ता थिया। उन्हनि सभिनी तकरार निकितो, निबिरो कयो।
ठीक है। अच्छा शानी साहब, हाँ जेके ज़मीनुनि ते जेको कब्ज़ो हुयो जतोई साहब तो चए पियो त उहो अवां कब्ज़ो कयो आहे, हाणे उहो कब्ज़ो मुकमल ख़तम थी वियो आहे ऐं जिते किथे कब्ज़ो आहे तव्हां पंहिंजे माण्हुनि खे चवंदो त जेसिताईं फ़ैसिलो थिए थो पियो उहो कब्ज़ो ख़तम कयो वञे? कब्ज़ो ख़तम करे छॾियो अथनि। अॼु मां उनखे अहकामात ॾींदा आहिनि त मां कब्ज़ो कोन करायो, शहरनि कब्ज़ो कयो। असल में छा मुंहिंजो को ज़ाती ज़मीन कान्हे का, मुंहिंजे राज जा माण्हू आहिनि शहरी, जी उन्हनि जी ज़मीन उन्हनि जो मसइलो आहे, मुंहिंजो को ज़ाती ज़मीन या मुंहिंजी। अच्छा, अवां जॾहिं चयो पिया त इहे शाहणी अव्हांजे राज जा आहिनि, अव्हांजी बिरादरी जा माण्हू आहिनि, फ़ैसिले ते उहे राज़ी थिया आहिनि जिन्हनि जो क़त्ल थियो आहे उन मक़तूलनि? जी हा, जी हा, उनखे राज़ी कयो। अॼु मीटिंग हुई शाम जो, उन्हनि पट घुरायो हुयो, उनखे हिन फ़ैसिले सां आगाह कयो वियो जी ऐं सुभाणे खां कब्ज़ो ख़ाली थी पए। जी 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 शाह साहब, हाणे मुंहिंजो अव्हां ॾे कोन हुयो त अव्हां को कब्ज़ो करायो आहे। मुर्तज़ा साहब इहो बि चयो त हुनजी बिरादरी जे माण्हुनि कयो आहे ऐं हुन त फ़ैसिलो बि अव्हां जी ॻाल्हि कई त 15 साल में अव्हां हिकु फ़ैसिलो कयो। अरे शानी साहब, हाणे शानी साहब हाणे इहो ॿुधाइजो त जिन्हनि जो क़त्ल थियो आहे उनजो हिन तमामु तर मामले ते छा चवणु आहे? अगरि फ़ैसिले में घणे भाङे फ़ैसिला कामयाबु थींदा आहिनि राजूड़ी में, घणे भाङे न बि थींदा आहिनि। अगरि फ़ैसिलो अलाह न करे फ़ैसिलो इहो कामयाबु नथो थिए त पोइ सूरत हाल छा हूंदी? अलाह न कंदो, अहिड़ी ॻाल्हि कान्हे। ईअं फ़ैसिला कामयाबु फ़ैसिला त अलाह सिधा सिधा खून थियल आहिनि न, फ़ैसिले खे कामयाबु थियणो ई थियणो आहे। झगड़ा खून थियल आहिनि, नंढियुनि ॻाल्हियुनि ते खून कोन कबा आहिनि, माण्हू मारंदा न आहिनि, माल के ज़मीन में जीअं दूर जीअं माण्हू माल हूंदा उन्हनि जो खूननि जा फ़ैसिला थींदा आहिनि, इनशाला थींदा ऐं इनशाला फ़ैसिले करण खां पोइ पाण ॿाहिरि थी वेंदा, पोइ मसइलो कोन्हे। ठीकु। अच्छा शानी साहब, गुज़िरियल ॾींहुं जतोई साहब त असांजे प्रोग्राम में इंतिज़ामिया जी हिन वक़्त ताईं जी कारकर्दगी मां ख़ुशि न हो, उहो त चए पियो त जेको कुझु थिए थो हुनजी ज़िम्मेवार इंतिज़ामिया आहे। अवां भला जेके 2-3 ॾींहं जेके कशीदगी वारा रहिया आहिनि, इंतिज़ामिया जी कारकर्दगी खे अवां कीअं ॾिठो? इंतिज़ामिया छा आहे जो कचे खां लड़ाईंदा आहिनि, कचे में पुलिस वग़ैरह लहंदी न आहे न, हिन करे इंतिज़ामिया जेको को गफ़लत कान्हे का, इंतिज़ामिया कंट्रोल करण पे चाहे ॿिन्हिनि धुरियुनि सां राब्ते में हुया, असां राब्ते में आहियूं, एसपी साहब जो एफर्ट्स आहिनि। पर शानी साहब, जॾहिं इंतिज़ामिया एॾी बेवस हूंदी ऐं उहे कचे में लहंदी न ऐं ख़ुदा न ख़ास्ता कोई अहिड़ो वॾो डिज़ास्टर थिए हा त पोइ हुनजो ज़िम्मेवार केरु हुजे हा? जॾहिं इंतिज़ामिया अव्हां चयो पिया त कचे ते लहण खां उहा लवाईंदी आहे। कचे जहिड़ा तव्हां अॻु में ॾिठा काफ़ी दफ़ा ॾिसो गाड़ियुनि में शयूं हूंदियूं आहिनि त पुलिस जेका कचे में रहण खां लवाईंदी आहे, उहा लवाए पई या अव्हां सम्झो पिया त न्यूट्रल, या उहा सम्झे पई त हीउ मामिलो उन खां एसपी जी पहुच खां मथे आहे, इन करे एसपी पुलिस त पहुती न, पुलिस त पहुती, शुरू में ई पहुती पुलिस अची उन्हनि जी जेका लांडी जतोई साहब वारी उहा ख़ाली कराई, बंगलो ख़ाली करायो, उते पाण अची पुलिस पिकेट खणी वेही रही। तंहिंखां पोइ जतोई साहब जे इंटरफेरेंस खां पोइ उहा ख़ाली करायो बंगलो, जेको जतोई साहब जो ख़ाली कयो, पुलिस उते मौजूदु हुई। वॾी महिरबानी चाकर ख़ान शाहणी साहब असांखे वक़्तु ॾिनी। नाज़रीन, मां शाहणी बिरादरी जे चङे मुड़ुसु चाकर ख़ान शाहणी जो तफ़सीली मौक़िफ़ ॿुधो। हिन जो चवणु आहे त असां ॿई धुरियूं फ़ैसिले ते राज़ी थी वियूं आहिनि। मंज़ूर पावर साहब जेको आहे हुनजी सरपंच में ईद खां पोइ फ़ैसिलो थींदो। उमेदु आहे त ॿई धुरियूं खीर खंड थी वेंदियूं ऐं को वॾो डिज़ास्टर न थींदो। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। असद मुमताज़ ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।